मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं मेड़ में एक जाइ ते क़ुरान लथो, मेड़ में एक जगह ते क़ुरान लथो, उन जी हक़ीक़त छा आहे? साईं मां इन खां 2 साल या 3 साल पहिरियां मां अॻु में बि ॻाल्हि इहा करे चुको हुउमि त हे जेको क़ुरान जेको बंदा चवंदा आहिनि लहे थो, असांजे इलाइक़े में क़ुरान लथो आहे, असांजे महले में क़ुरान लथो आहे, असांजे ॻोठ में क़ुरान लथो आहे, हे सभु माण्हू 1 नंबर जा कूड़ा माण्हू आहिनि, बिल्कुलु कूड़ा आहिनि। का इन जी हक़ीक़त आहे ई न। क़ुरान हकीम 1400 साल पहिरियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे मथां नाज़िल थियो, मुकमल 63 साल जी ज़िंदगी जे अंदरि। इन खां बाद में क़ुरान मुंतक़िल न आहे थींदो। ॻाल्हि ज़हन में अचे। हे हाणे अञा ॾिसो जदीद सिस्टम अची वियो आहे त माण्हुनि खे ख़बर पए थी त कूड़ साम्हूं माण्हुनि जो ज़ार थी पई। पहिरियों जदीद सिस्टम न हो न मोबाइलनि जो, त उहो माण्हू ईअं अलाए केतिरनि खे लुटे विया। हे हाणे मेड़ में हिकिड़ो दावा थियो त यार हे सुभान अल्लाह असांजे घर में क़ुरान लथो आहे, हे क़ुरान असांजे घर में नाज़िल थियो आहे। असांजे क़ुरान जी जो नाज़िल थियो न त 3-4 घंटनि खां बाद में उन घर में पुलिस बि नाज़िल थी वई। छाजे करे माण्हू हाणे उहो ज़मानो न आहे रहियो माण्हू खे टोपी ड्रामे करण जो ऐं बेवकूफ़ बणाइण जो। हाणे माण्हू होशियार थी विया आहिनि। हे हिकिड़ो कारोबार जो ज़रियो आहे त क़ुरान शरीफ़ जेको लथो आहे न लहंदो आहे। किथां बि क़ुरान हिकिड़ी जॻह खां परवास थी करे ॿी जॻह ते न आहे लहंदो। ऐं इहो लहे सिर्फ़ु ॿुधायांव थो तव्हांखे, ॿुधायां इहो लहंदो सिर्फ़ु सिंध में आहे, इहो लहंदो सिर्फ़ु पाकिस्तान में आहे। तव्हां ज़मानो गुज़ारियो आहे। हिते जेके वॾी उमिरि जा वेठा आहिनि, के विया हूंदा US, दुबई, फ्रांस, सऊदी अरब। कसम अथव अलाह जो कंहिं बि मुल्क जे अंदरि कंहिं अरब खां ॿुधो त सऊदी अरब में क़ुरान जेको आहे परवासी करे हिते लथो आहे। दुबई जे अंदरि ॿुधो त यार हे हिकिड़ी बिल्डिंग खां शेख जी बिल्डिंग खां निकिरी करे ॿी कंहिंजी शेख जी बिल्डिंग में आयो आहे। हे सभु कुझु किथे थींदो आहे? हे सभु कुझु सिंध में थींदो आहे। हिते माण्हू खे जेको आहे बेवकूफ़ बणाइण इंतिहाई जेको आसानु आहे। इंतिहाई माण्हू भॼंदा ईंदा, बिल्कुलु भॼंदा ईंदा। हिकिड़ी दावा थिए त रुॻो हिते क़ुरान लथो आहे। उहो साईं चाचो जेको न जंहिंजे घर में लथो, चाचो चए सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह, वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। माण्हू चए साईं तोखे मुबारक हुजे, तोखे मुबारक हुजे, तुंहिंजे घर में जेको क़ुरान लथो आहे। इन खां बाद में चाचे जो सॉफ्टवेयर मिंट अपडेट थी वियो। 3 घंटनि खां बाद में अची करे जंहिं थाणे में वेठो चए भाउ अल्लाह जो क़ुस्म मूंखे ख़बर ई न आहे। चए यार तोखे मुबारक ॾियनि पिया। यार चए न साईं मां तौबा कयां थो, तौबा ज़ारी मुंहिंजी, तौबा ज़ारी। असांजे घर में चए इहो क़ुरान लथो ई न आहे। अड़े ज़ालिम, हे तुंहिंजो वीडियो एॾो सारो लॉन्च थियल आहे। चयो मूंखे ख़बर आहे ई न, मां रुजू थो कयां पंहिंजे कॉल खां, मां कॉल खां ई रुजू थो कयां। पर यकीन कयो इहो जेकॾहिं अगरि 10 साल पोइ ते वाक़ियो इहो थियां, 2010 में थियां, 2011 में थियां, माण्हू बेवकूफ़ थी वञनि हा। माण्हू बेवकूफ़ थी वञनि। अलाए केतिरनि जॻहनि ते माण्हुनि पैसो लुटायो। हाणे बि असांजे सिंध हे बहराम खां थोरो अॻिते टपो, हिते बि हिकिड़ी जॻह अञा ताईं कोठी ठहियलु आहे। ग़ालिबन मां 10 सालनि खां ॾिसंदो अचां थो भाउ छा आहे हिते, चए हिते क़ुरान जेको न लथल आहे। माण्हू हुते पैसा था रखी वञनि। ऐं लहंदो सिर्फ़ु जेको आहे न, सिर्फ़ु लहंदो आहे जाइल माण्हुनि जे घर में, जंहिंखे सूरत फाते बि न अचे, जंहिंखे सूरत फाते बि न अचे, लहे सिर्फ़ु जेको असांजे सिंध इलाइक़े में थो। इन खां बचण जी कोशिशि कयो। हे सभु कुझु फेक अमल आहे। हे सभु कुझु हिकिड़ी गुमराही आहे। न असां क़ुरान जेको आहे सिंध जा काफ़ी माण्हू न क़ुरान पढ़नि था, न शरीद पढ़नि था। बसि हिकिड़ो इहो जेको रोज़ी करण जो हिकिड़ो को तरीक़ो आहे। तमामु साथी जेको आहे अहिड़नि कमनि खां बचण जी कोशिशि कनि।